नाज़रीन हेडलाइंस वठूं अहम ख़बरूं। कराची में तालीम खाते उस्तादनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ॻाल्हियूं कामयाब थियण बाद एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। उस्तादनि 17 ॾींहनि ताईं मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कयो हो। एक भेर ॿीहर वाक़िआ खां कंदा हलूं। कराची में तालीम खाते ऐं उस्तादनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ॻाल्हियूं कामयाब थियण बाद एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त उस्तादनि 17 ॾींहं ताईं मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कयो हो। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। कराची जे तालीम खाते ऐं उस्तादनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ॻाल्हियूं कामयाब थियण बाद एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। वाक़िआ आगाह कयूं पिया। उस्तादनि 17 ॾींहनि ताईं मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कयो हो। वाक़िआ आगाह कयूं पिया। कराची में तालीम खाते ऐं सिंध में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह सां ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि। उस्तादनि ॻाल्हियूं कामयाब थियण बाद एहतिजाज ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो आहे। उस्तादनि 17 ॾींहनि ताईं मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज जारी रखियो हो। वाक़िआ आगाह कयूं पिया। कराची में तालीम खाते ऐं उस्तादनि में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। उस्तादनि ॻाल्हियूं कामयाब थियण बाद एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान कयो। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 17 ॾींहनि खां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा उस्ताद जेके आहिनि, जिन जीएसटी जेके उस्ताद जेके पंहिंजी मुतालबे जी मञता लाइ कराची प्रेस क्लब अॻियां जेके उहे एहतिजाज जेके ते वेठल हुआ। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे हिननि सीएम हाउस तरफ़ मुंहुं कयो, लेकिन अॼु जेको आहे उस्तादनि जी सूबाई वज़ीर तइलीम सरदार शाह सां पिणु मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात खां पोइ सूबाई वज़ीर जेकी आहे सरदार शाह उन जेको आहे उन्हनि मुतालबा तस्लीम करे वरिता आहिनि। उस्तादनि जो हिकिड़ो ई मुतालबो ॿुधाए थो वञे त उस्तादनि खे रेगुलराइज़ कयो वञे, जंहिं ते सूबाई वज़ीर जेकी वज़ीर आहे उन मुतालबा तस्लीम करे वरिता आहिनि। हिन वक़्तु उस्तादनि जेको आहे एहतिजाज जेको आहे उहो ख़त्म करण जो ऐलान कयो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल 17 ॾींहनि खां उस्ताद जेके पंहिंजे मुतालबे जी मञता लाइ कराची प्रेस क्लब ॿाहिरां वेठल हुया। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।